Next. Please sit down. Sit down over there. Sit down over there, please. अस्सलामुअलैकुम या अली मदद इतने बे Please. अच्छा महिरबानी करे पंहिंजा डॉक्यूमेंट्स ॾेखारियो. थैंक यू. हबीब कुमार तव्हां आहियो? जी सर. हबीब तव्हां GST में 78 ऐं PST में 82 मार्कूं खयूं आहिनि. तव्हांखे मुबारक चऊं था. थैंक यू सर. कॉन्ग्रेचुलेशन्स. तोरा रही बिनी जा. ऐं हुन खां अलावा तव्हां खां कुझु सवाल कया वेंदा. यस सर. उमेद आहे त तव्हां सही जवाबु ॾींदा. थोड़ा ना मेहरबानी करे सवाल पूछिए नहीं और थोड़ो. हबीब ॿुधाइजो इंसान ऑक्सीजन घणी जॻह तां इनहेल करे थो? साईं ॿ जॻह आहिनि था न न बि साईं हा न साईं 3 जॻह आहिनि था. चलो हबीब इहो ॿुधाइजो त गाॾी में गेयर घणा हूंदा आहिनि? साईं असां हलायो कसम का गाॾी हुजे साईं असां गॾा गाॾी आहे पोइ वरी साईं असां सदा उमिरि हुन ते गुज़ारो कयोसीं साईं. मूंखे ख़ुदा जी ख़बर गाॾी में साईं गेर घणा हूंदा. मूंखे त हुन ॿुधायो तुंहिंजो टेस्ट आहे तोखां सवाल पुछंदा साईं. ओके लिव इट. तव्हां सब्र खां कमु वठो. तव्हां खां सवाल पुछूं था. ओके. अच्छा हबीब तव्हां ठटा जा आहियो? चलो ठीकु आहे. तव्हां सां ठटा जे मुतलिक़ ई सवाल करियूं था. ठीकु आहे सर प्लीज़. हबीब तव्हां ॿुधायो त ठटे जी जेकी शाहजहान मस्जिद आहे उन जा टोटल कुबा घणा आहिनि? हल साईं वञ साईं जाम कुबा आहिनि. हाणे आउं ॻणींदो कोन आहियां साईं. आउं कॾहिं का जुमे ते नमाज़ शरीफ़ वेंदो आहियां पढ़णु. बाक़ी साईं मूं इल्मु न आहे मूंखे हिन शइ जो. हाणे आउं वेठो ॻणियां हुन में चवनि था साईं हिकिड़ो को घटि थिए थो न ज़िंदगी वई साईं. ईअं चवनि था मूं कॾहिं ॻणे पाखे इल्मु न आहे साईं. हबीब तव्हां PST में 82 मार्कूं खयूं आहिनि. छा तव्हांखे इहे सभु सवालनि जा जवाब आया थे या तव्हां मिड़ी तुका आया? ऐं 4 ॻोल्हा हुआ. सभिनी हेॾां बि ॾिठो सभिनी जेको तो ॻोल्हनि ते वठ लॻाए वेठो. मूं पोइ हिकिड़ो दो मूंखे त ट्रिक करणो हो न. मूं साईं उन हिसाब सां सभु कया न बाबा. पोइ हाणे मुंहिंजो हिकिड़ो लक हो न बाबा. हिकिड़ो पंहिंजे हिसाब सां चढ़ी वियो. पोइ हाणे मूंखे ॾियो न बाबा हिकिड़ो लेटर वेटर त आउं वञी को मुंहिंजे ॻोठ में पढ़ायां बाबा. हबीब असां माज़रत था करियूं. तव्हां भले हलो. यू मे लिव प्लीज़. ऐं पोइ यमा लीला माना आउं पास आहियां न बाबा. सर तव्हां सां माज़रत कईसीं. तव्हां भले वञी सघो था. तव्हां इजाज़त आहे तव्हां भले हलो. बाबा पोइ मोकिलाणी कोन्हे बाबा. हीअ छा आहे बाबा? तव्हां वञो कोन था यार. वञो हलो बाबा खे बाबा वञो चवणु करियो. हलो शाबाश वञो. जो बाबा खे खीर जा पैसा ॾेई यार तव्हां वञो नथा. सिक्योरिटी बाबा सिक्योरिटी बाबा वञा थो न बाबा.